सुखनि जे ॾींदड़ सुखमनी जो जेको कर्म हली रहियो आहे, 83 पद आहे। असां प्रेम सां श्रवण करके हृदय में हंडायूं। खिन में नीच कीट कौं राज, खिन में नीच कीट कौं राज, जाका खिन में नीच कीट कौं राज, पार ब्रह्म गरीब नवाज, ओ पार ब्रह्म गरीब नवाज, खिन में नीच कीट कौं राज, पार ब्रह्म गरीब नवाज, खिन में नीच वावा खिन में। श्री राम। हो मुझे प्रभु पार ब्रह्म गरीब निवाजा। श्री राम। पार ब्रह्म गरीब निवाजा। गरीब उन्हीं खे न चवंदा जंहिं वटि धन नाहे। श्री राम। संतनि जी दृष्टि में और धनवान उन्हीं खे न चवंदा जंहिं वटि धन आहे। श्री राम। परम संत कबीर साहब लिखियो, कहत कबीर निर्धन है सोई, कहत कबीर निर्धन है सोई, जांके हृदय नाम न होई। श्री राम। हिते गरीब निवाज कर कृपा, कर कृपा जिसके हृदय गरीबी बसावे। जे वटि धन नाहे उन्हीं गरीबी खे 17 नरक छॾियो वियो श्रीमद भागवत में। 16 मथे 2 नरक हेठि, जंहिंमें 17 लिखियऊं। हाणे 16 जॾहिं जेकी ॾिसे वञे जेको, पर 17 कहिड़ो लिखियऊं? अंधा, मंडा, लूला, लंगड़ा, कुंझा, काणा, गंजा, चिरिया, मस्त, राम, गरीब, बीमार, ये सभु 17 नरक में लिखिया विया आहिनि। मुंगड़ा, पिंगला, 18 नरक माता जो गर्भ। श्री राम। त हाणे उहो पाप भोगण अचे थो। हिते साहबन सुखमन में लिखियो, कर कृपा जिसके हृदय गरीबी बसावे। कर कृपा जिसके हृदय गरीबी बसावे, त पोइ नानक इहा मुकत आगे सुख पावे। गरीब थियूं ॿिली सां, गरीब मन करके गरीब थियूं। श्री राम। निमाणा थियूं, निहठा थियूं, मन करके गरीब बणिजूं। उन मन जे गरीबनि वारो उहो निवाज़ आहे। मन जा गरीब रहिया। खिन में नीच कीट कौं राज। ओहो रवदास केर? श्री राम। जंहिंजी बाणी पढ़ी हुई, चमियार चम जो गंढींदड़। काथे रवदास जो शान आहे जो राजाऊं झुकिया। मीरा भगताणी जेका अॼु हीअ वॼे थी दुनिया में, उहा उन्हनि जी चेली बणी अची। राम। परे न वञो भाई कंवराम केर? ओहो चवनिसि था, साईं तुंहिंजो सतगुरु जे साम्हूं त कोई वेही कोन सघंदो, ॻाल्हाइण त पंहिंजी जाइ, ऐं तूं सभ सां श्री राम तूं कुझु यानी वज़न नथो रखें। चवण जो वारे जो मतिलबु भाव इहो चवण जो चए थो पियो, उहो मुंहिंजा सतगुरु पाण शेर हुया और शेरनि जी औलाद हुया। श्री राम।
मां कहिड़ी ते ॻाल्हायां ताक़त ते, मुंहिंजे पीउ ॻोठ में कहिड़ी जाइ ख़ाली आहे जिथे लॾा न ढोयूं अथई, माना मिटी न ढोई अथई। पंहिंजी औकात खे न विसारणो। श्री राम। हिकु संकेत आयो, बाक़ी भाव चवण जो त इहो आहे त कंवर हिकु केरु कुहरनि विकिरंदड़, पर अॼु कंवर राम काथे बीठो आहे, पर उहो छा थी रहियो उनजो स्टेचू मूं ई असांखे ॻाल्हाए थो, हथ जुड़िया पिया आहिनि। बसि ग़रीब जी ताक़त इहा थींदी आहे, बाबा हथ जोड़नि। श्री राम। रामदास केरु हुयो, जिन जा लाहौर में कोहर न विकिणी सघिया, तॾहिं वीचारो ॿाहिरि वियो गांवनि में पंहिंजा कोहर विकिणण। उन ॾिसंदे नज़र पई, खिन में नीच कीटको राज। इहो ई रामदास। अॼु उहो रामदास जी गोल्डन टेम्पल ठहियल आहे जेका विश्व विख्यात आहे। श्री राम। उहो मुंहिंजो पार ब्रह्म गरीब निवाज़ आहे, साधन जे संग में अची करके पंहिंजी ममता मोह खे मारे, अहंकार खे निवारे, विकार खे निवारे, शरणागत थी रहे। श्री राम। मथों साहब चवनि था, जाका दृष्टि कछु न आवे, जाका दृष्टि कछु न आवे, जाका दृष्टि कछु न आवे, जाका ओ तिस तत्काल दह दिस प्रगटावे, ओ तिस तत्काल दह दिस प्रगटावे, तिस तत्काल दह दिस प्रगटावे, जाको अपनी करे बख्शीश, तिस तत्काल दह दिस प्रगटावे। शरणागति अची आ, निवाणा थी रहिया, गरीब थी रहिया, ॾहनि ॾिसान में हुनजो प्रगटाव थी वियो। जाके मन गुरकी परतीत, तिस जन आवे हर प्रभु चीत, भगत भगत सुनिए तिह लोए। टिनी लोकनि में उन्हनि जी भगत जो नालो पवंदो पियो। श्री राम। मुंहिंजा प्यारा, जाको अपनी करे बख्शीश, सुञाण वारा सुञाण। उहो भाई कंवराम पंहिंजे धंधे जे करण जे लाइ, पंहिंजे दुकान जे सौदे वठण लाइ 12 अवस्था में घोटकी अचे त दरबार मथो टेके। श्री राम। भाई चांदूराम साहिब जन पुछनसि, बच्चा जो घणो सौदो वठी आए? साईं हेतिरे जो वरिती वञे। ठीकु आहे। हिकु ॾींहुं जॾहिं अचे ईअं पुछनसि हिकु भेरे, जीअं पुछोसि त कुझु वधारो सौदो वरितल होसि, ओतिरा पैसा खणी आयो हो। वरी उहो ई सौदो एतिरो ई, पर जेको साणु खणी वञे, पर उन वधारो वरितल होसि, वज़नाए थो। 12 अवस्था जी दृष्टि सां उहो वधीक वज़न वारो हो। भाई चांदूराम साहिब जन श्री राम उहो पाण उहो खणराए करके ॿाहिरों हिकु पुली ईंदी आहे, उस ताईं कढिया विया अथसि। जॾहिं मोटी आया तॾहिं किन प्यारनि पुछियो, साईं ॿार सां एॾो परे ताईं विया आहियो, कंवर ॿार हुयो। चयूं अॼु मां वियो आहियां, पर कॾहिं हिन जो सव कढालदा। जाका दृष्टि कछु न आवे, जेको नज़र में कुझु बि न ईंदो, हिकु ॿार हुयो। तिस तत्काल दह दिस प्रगटावे। श्री राम। उहो साईं कंवराम अॼु भाई चांदूराम साहिब जो मंदिर ठाराए वियो, जो उन संत जे ॾींहंनि में 70 छड़ा ॿुढड़ा उन ॾींहंनि में रहंदा। 70 गायूं रहंदियूं, 70 ॿुढड़ा रहंदा। अॼु खां 100 वरी जी ॻाल्हि आहे। भगत साहिब उहो हिकु जरेब में पूरो मंदिर बीह करके 5 महीना सांधयो, उते उहो ठारायो। भई बेवाह वीचारा सभु आसीस वठनि, शेवाऊं करणी। जाका दृष्टि कछु न आवे, तिस तत्काल दह दिस प्रगटावे। जाको अपनी करे बख्शीश,
जाको अपने करे बख्शीश ताका लेखान गने जगदीश ताका लेखान गने जगदीश श्री राम जलाराम संत थिया है गुजरात में। हाँ हाँ असांजो प्यारो भाई बनाराम कथा खणंदो और चवंदो हे साईं जन कथा खणंदा जलन जट नाले सां भगत नाले सां मज़ूरी कंदो हो। पोइ जेको मुंशी वेठो रहे मज़ूरी ॾियण वारो जॾहिं मज़ूरी तां लहनि पंहिंजो कमु पूरो कनि तॾहिं सभिनी खे नेठि घर वञण जो के हड़बड़ाईंदा त उहो मुंशी थोरो ॻाल्हाए वेंदो हो त हे प्यारो वीचारो तकड़ न कंदो हो। आराम सां जॾहिं ॿिया सभु थियनि पोइ पिछाड़ी अची पंहिंजी वठे त पिछाड़ी जो वठे त मुंशी हिन सां प्यार सां ॻाल्हाए श्री राम ॾे त सयूं पर हुननि जे हड़बड़ाइण ते हुनखे थोरी दॿ ॾियणी पवंदी। मुंशी श्री राम हिकु ॾींहुं मुंशी गुज़ारे वियो। एॾी हुनजी अंतःकरण जी का पहुच हुन प्रभु दर प्रार्थना कई साईं हिन खां हिसाब न वठजांइ जाको अपनी करे बख्शीश संत सां प्यार सां ॻाल्हाइण करके ग़रीबी में अचण करके हुनखे इहो फल मिलियो जो उहो दरगाह मां छुटकारो पायो पंहिंजे हिसाब किताब खां। श्री राम हाणे अञा ताईं उन जलाराम जो सॼो गेह जो उते भंडारो हलंदो आहे। सदाईं जंहिं महिल वञो असांखे भोजन मिलंदो। वॾी संत जी उते महिमा आहे। जाको अपनी करे बख्शीश ताका लेखा न गने जगदीश। हे मुंहिंजो प्रभु परमात्मा अहिड़ो आहे जीव पिंड सब तिस की रास। दोखो न करे बाबा। असांजो प्यारो भागवत विख्यात भक्ति स्वरूप आहिनि पृथ्वी ते घुमंदो हुजनि। श्री रामचंद्र जी डोंगरो जी महाराज लिखे थो तूं ठाकुर द्वारे वएं और ठाकुर जो दर्शन कये और ठाकुर द्वारे खां ॿाहिरि निकिरी तोखे सभ में ठाकुर नज़र न आयो त तुंहिंजो ठाकुर द्वारे वञण जो मक़सदु छा थियो? कहिड़ो सर्टिफिकेट ठाकुर खे ॾियण वञ तूं? अरे ठाकुर सभ में ॾिस बेली। श्री राम फरीदा ख़ालिक माना ख़लकींदड़। जेको ख़लकींदड़ आहे हुनजो नालो ख़ालिक पियो। उहो काथे आहे? भई काथे आहे हुनखे ॻोल्हण वञा चई फरीदा ख़ालिक ख़ल्क में। फरीदा हो फरीदा ख़ालिक ख़ल्क में और ख़ल्क वसे रब मां। ख़ल्क वसे रब माना आत्मा। रब माना आत्मा। समुंड समाणी बूंद में जल में जोत बरे। हे समुंड सागर जेको हे संसार आहे उन आत्मा में समायल आहे। आत्मा अमर आहे बस। आत्मा ही हले चले थी फिरे घिरे थी। मंदा किसनू आखिए जो तिस बिन कोई ना। कंहिंखे मां मंदो चवां तोख सां कोई कोन्हे। जीअं बाबा नाटक असां सभई ॾिसंदा आहियूं फिल्म सिनेमा ॾिसंदा आहियूं उनमें हर पार्ट करण वारा उन सिनेमा खे फिल्म में ॾिना वेंदा आहिनि। श्री राम डायरेक्टर जंहिंखे जीअं कराए थो। असांजी भक्ति बाबा हे साहब तॾहिं पवंदी हिक खे प्यार कयूं हिक खे कड़वो कयूं हिक जो तिरस्कार कयूं हिक खे बुरो चऊं असांखे चवण जी कोई इजाज़त कान्हे। सिंधी सभ्यता में जेको वेद जो अखर आहे
बुरे खे भी बुरो न चओ हुक्म आहे, अंधे खे भी अंधो न चओ, मंदे खे मंदो न चओ। न चओ, जॾहिं न चओ त पोइ तूं चएं थो पाप थो करे न, और चएं थो मां पाप नथो कयां, या पुञ कहिड़े कम जा जेके तूं सम्झी रहियो मां पुञ थो कयां, तो पाप जो पासो छॾे ई कोन थो, पाप जो पासो बंदि ई नथो करे, तूं पुञ कया न कया कहिड़ी महिरबानी कये, पहिरियों पाप जो पासो त छॾ न, उहो हुकुम जेको संतनि जो कयल आहे। श्री राम। ददा दोष न देऊ किसे, गुरु नानक साहिब जो, कंहिं ॾे बि ॾोह न ॾियो, जॾहिं हुकुम आहे कंहिं ॾे ॾोह न ॾियो। दोष कर्म आपणी आहे, पंहिंजे कर्मनि ॾे ॾे त पंहिंजे कर्मनि खे ॾे, न त न ॾे, कंहिं ॾे बि न ॾे। हुकुम सम्झी पियो पाड़, पाड़ियूं वेठो पियो पाड़। श्री राम। जेकी लोह कलम में लिखियो थी तकदीर में वो पाड़ियूं वेठो पाड़। नारायण निंदस काय भूली गंवारी, दुकृत सुकृत थारो कर्म रही। प्रभु खे ॾोह न ॾियो, सुठो ऐं खोटो कमु तुंहिंजो कर्म आहे, कर्मनि जे हिसाब सां तोखे साम्हूं प्रकृति जे तरफ़ां चाहे व्यक्ति जे तरफ़ां जेकी तुंहिंजे साम्हूं अचे थो तुंहिंजे कर्म जो फल जे रूप में अचे थो, तो सम्झे नथो पियो। अञा उन सां द्वेष करे पाप वधाईंदो वेंदो आहे, पाप वधाईंदो वेंदो आहे, बर्दाश्त नथो करे। जेको मूल अखर आहे संतनि मां सिखे ई कोन थो। श्री राम। मुंहिंजा प्यारा, जो मैं किया सो मैं पाया, जेकी मां कयो आहे उहो मुंहिंजे साम्हूं अचे थो। दोष न दीजे अवर जना, कंहिं ॾे बि ॾोह न ॾियो। जॾहिं लिखियलु आहे न ॾियो, पोइ तूं ॾे थो त पाप करणु शुरू कयो न। ॾींदो ई रहंदे त पाप वधंदो ई रहंदो, ॾींदो ई रहंदे ॿिए ॾे ॾोह, पाप वधंदो ई रहंदो। सुधरण जी करे कोन थो। राम। हित साहब चवनि था, जियो पिंड सब तेरी रास, जीअं डायरेक्टर हिकिड़े फिल्म ठाहिण लाइ सभिनी खे पात्र बणायो, पर उन में जेको डाकू आहे उहो असली डाकू न आहे। श्री राम। तीअं हिन संसार में बाबा हो पिक्चर बि असांजे हिन वॾे पिक्चर जो हिकु छोटो पिक्चर आहे, वॾे संसार जो हिकु छोटो संसार टीवी आहे। श्री राम। संसार रूपी सिनेमा हॉल में वक़्त रूपी पर्दे ते जंहिं जंहिं टाइम ते जेका सीन अचणी आहे उहा अची रहंदी, उन में तूं ख़ुशि थी चाहे गम खाएं। उन जो बैक साइड डायरेक्टर आहे जेको उन सीन खे हलाए रहियो आहे, और तूं उन खे भाई रहियो आहे त हे करे रहियो आहे, बसि हिते ई दोखो खाई वञे। नाटक हे संसार नाटक आहे, हिन में अटक न, अटक न। इहा थ्योरी सम्झण जे करे तॾहिं तूं सम्झ माना कुझु संतनि मां सिखे, न त कुझु बि कोन है, पंहिंजी कामनाउनि जो या कंहिं मान लाइ अची रहियो आहे। अचणो तूं सिखियो बि कोन्हे। उन दृष्टि सां जेकी संत सम्झाए रहिया आहिनि उन अखर खे तूं पकड़ी कोन थो। साधन संतनि खे बि तूं स्टडी करणो थो अचे, कीअं था बोलनि, कीअं आहिनि। संभार पाण खे। श्री राम। संभार, बसि जागी पइनि अखर खे पकड़े। संत त ॾिसी रहिया आहिनि भॻवान जे रूप में, उहे चवंदा न आहिनि, जेके ॿुधाइनि था उहे ॾिसनि था तूं हले छा थो, पर फिर बि ढकियूं वेठा आहिनि। प्रभु जे रूप में आहिनि, उहे ढकियूं वेठा आहिनि। तूं जेकी बि हले थो पाण भोॻींदे, असांजो छा वियो। श्री राम। जियो पिंड सब तिस की रास, जियो पिंड सब तिस की रास, घट घट पूरन बिरहन परगास। ओ घट घट पूरन बिरहन परगास, घट घट पूरन बिरहन परगास। श्री राम। जीव पिंड सब तिसकी रास, पिंड पैदा करे उनमें जीव विझी करके हिन पूरन उन्हीं परमात्मा बनायो।
श्री राम। जीव पिंड सब तिसकी रास, रास मन से पूर्णता, और उन्हीं में वही करके घट घट पूर्ण, उनमें पूर्णता बख्शे ब्रह्म प्रकाश, उन्हें ब्रह्म जो प्रकाश है। तूं जेको द्वेष करें थो उन्हीं सां करें थो। अड़े तूं द्वेष कर विषय ते, विषय सां न कर। श्री राम। पर सम्झणो इहो आहे त जेकी संत सम्झाइनि था, तूं गुरमुख थी, मनमुख न थी। मनमुख इहो आहे राम, तूं गुरमुख थियण जो इहो तरीक़ो अपनाए। हे मुंहिंजा मन, तूं इहो काम न कजांइ हुन काम जे करके, पर उन कामी सां तूं जेको द्वेष कहीं थो, इहो परमात्मा सां द्वेष थो करे। श्री राम। उहो प्रभु चाहे थो उनखे रखण, न तोखे कहिड़ी इजाज़त आंगुर खणण जी। उहो अंदरि वेठो आहे, उहो न चाहे, आत्मा पंहिंजी कढी छॾे आहे। श्री राम। तोखे कंहिंखे बि तिरस्कार करण जी इजाज़त नाहे, यादि रख इजाज़त नाहे। तूं तिरस्कार बि वेंदे, तिरस्कार जी तोखे इजाज़त नाहे। तूं चीज़ सां तिरस्कार कर, जंहिंजे करके उहो बदनाम थी रहियो आहे। परमात्मा हे ज्ञान जो किताब आहे सॼो संसार। हर वक़्तु मथो हणी असांखे चवणो पवंदो आहे, प्यारा तव्हां कुझु बि न पढ़ो, कुझु बि बंदगी न कयो, बसि हिकिड़ो अखर असां पढ़ूं। जेकी असांखे कंहिंजो नथो वणे उहो असां न कयूं, जेकी असांखे कंहिंजो वणे थो उहो असां कयूं, बसि बेड़ो पार आहे। दिक़त ई कान्हे, बसि कुझु बि पढ़णो कोन्हे। हे गुरमुख मन, मुंहिंजा मन ॾिसें थो झगड़ो हो किरो त करे थो, कीअं कोरट में पहुता छा थियो, तूं बि कंहिंसां कंदे त इहो हाल थींदो, ईअं न कजांइ। इहो सबक़ पर आहे, हे ज्ञान जो किताब आहे, पर ज्ञानी जे लाइ। ज्ञानी थी करके संसार खे ॾिस, मन जी मत सां कसौटी न कर, गुरुनि जी कसौटी खणी करके संसार खे स्टडी कर। बसि हे उहो तरीक़ो बतायो थो वञे, उन तरीक़े सां हलंदो, पाण बि सुखी, ॿिया बि सुखी। पंहिंजे हृदय में संतोष, ॿियनि खे संतोष ॾींदो, पंहिंजे हृदय में शांती, ॿिए खे बि शांती ॾींदो। और अज्ञानी जी पाण बि दुखी पियो थींदो, ॿिए खे बि दुखी पियो कंदो, क़दम क़दम ते, अखर अखर में। राम। जंहिंजे ॻाल्हाइण सां ॿिए खे तकलीफ़ अचे, हीअ कसौटी खणो। हे मुंहिंजा मन, ईअं लोभ कंदे, ईअं कंजूस थींदे, ईअं बदनामी थींदे, इहो कमु न कर, इहो कमु न कर, इहो कमु न कर। बसि इहो साम्हूं तोखे संसार में परमात्मा सबक़ सेखारे थो, आहे सभिनी में मुंहिंजो साईं, मुंहिंजो साईं, मुंहिंजो साईं। 20वीं सदी जो सचो संत विवेकानंद जो गुरु रामकृष्ण चए थो, ठग नारायण, बदमाश नारायण, चोर नारायण, कमु चोरी जो करे थो, पर उहो बि नारायण आहे। डाकू नारायण कंहिंखे मारे थो, उन में बि नारायण आहे। श्री राम। तूं जेकंहिंखे तूं पाण संवार। श्री राम। तूं पाण सॼी कारी, ॿिए खे चई पुछकारी, तोखे इजाज़त नाहे। संतनि जा सबक़ पढ़ूं असां। बुरा जो देखन मैं चलिया, बुरा न दिसे कोई, जो दिल खोजऊं आपना तो मुझसे बुरा न हो। और इहे सबक़ सिख जेकॾहिं हेॾे अचनि थो, मथो कंहिंखे थो टेके, पननि खे, कागज़नि खे। इहे वचन कंहिंजे लाइ, उदासी जे लाइ या सन्यासी जे लाइ लिखियल आहे? भई तोखे न हंडाइणा आहिनि। श्री राम। हम नहीं चंगे, केॾो चई छॾियऊं, इहे ग़रीबी जा शब्द आहिनि। हम नहीं चंगे माना मां छा चयुमि, बुरो और बुरा नहीं कोई, कोई बि बुरो कोन्हे, सभु चङा, मां ई हिकु बुरो। श्री राम। अचो साईं सदाया। चंगे बुरा नहीं कोई, इहा दृष्टि जॾहिं तूं धारींदे, पिरणवंत नानक साहिब चए थो, पोइ तारे सोए, पोइ तोखे उहो प्रभु तारींदो। जॾहिं इहा विरती धारींदे, बसि सबक़ सिखूं, इहो हिकिड़ो ई अखर हृदय में धारियूं, असांजो जीवन सफल बणिजे। बसि आख़िरी में जीव पिंड सभु तिसकी रास, घट घट पूरन ब्रह्म प्रकाश, अपनी बनाते आप बनाई, ओ अपनी बनाते आप बनाई,
नानक जीवे देख बधाई, ओ नानक जीवे देख बधाई। तू शक्ति पैदा कर। परमात्मा चाहे दैत देवताऊं ॿई पैदा कयईं, पाण हज़ारे हज़ारे वरिया उन दैतनि सां लड़ाई कई आहे भॻवान। अड़े पैदा ई उन मां थियल, उनखे कहिड़ो कमु पियोसि लड़ाई करण जो? छा जवाब आहे? तूं पंहिंजी शक्ति पैदा कर दैत सां टकण जी, बस। राम राम राम। तोखे इहा आंगुर खणी जिजास न आहे दैत न हुजे, भॻवान चाहियो पियो हूंदो, तूं शक्ति पैदा कर उनखे नाश करण जी। श्री राम। तोसां अगरि टकरिजे थो, तुंहिंजी लीला खे समाप्त करण लाइ अचे थो, तूं पंहिंजी शक्ति खे पैदा कर, कोई मना कान्हे। इहा आंगुर खणी जिजास न आहे त हे न आहे, हे माण्हू सुठा न आहिनि, हे न आहिनि, इहे ॿई रहंदा संसार में। इन में ई तुंहिंजी परीक्षा थींदी। सोजरे चे अंधारो न हुजे, सोजरे खे महत्व कीअं थींदो? श्री राम। ज्ञानी जो अज्ञानी सां ई महत्व आहे। और इहो श्री राम, अज्ञान में ज्ञान समायल आहे, अंधारे में प्रकाश समायल आहे, प्रकाश में अंधारो समायल आहे, अंधारे में रोशनी भरी अंधारो काढे वियो, नी प्रकाश में समाइजी वियो। श्री राम। कर कर वेखे अपनी वॾाई, हे पाण ठाहे ठाहे करके पंहिंजी वॾाई ॾिसंदो पिया, हर क़िस्म जा ठाहे। असां जेके बि नाला रखूं, पर भॻवानु सभिनी जो आहे। बसि हिकिड़ो शब्द यादि कयूं, भॻवानु सभिनी जो आहे। श्री राम। सभिनी खे पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां रोज़ी रसाईंदो पियो। 84 लख जूणियूं आहिनि, इन्हनि पसुनि जो खाधो बि पशु ई आहिनि, कई जीव जंतनि। पोइ त चए हिनखे छो खाई वियो? श्री राम। अरे हे सभु थींदा पिया। जेके वॾा मालदार बणबा जंहिंजी ग़रीबी ते नज़र न थींदी, उन जे लाइ आतंकवादी पैदा थींदा न, इहे ख़तमु कीअं थींदा? ग़रीबनि खे मारींदा छा? धनवाननि जे लाइ कढ पवंदा न, इहे ख़तमु कोन थींदो। जेके चई रहिया आहिनि उहे पाण छा बणिया पिया आहिनि? श्री राम। बसि इहे चिलायूं न असां, जेकी प्रभु जो थी रहियो आहे, बसि असां पाण खे संभालियूं। असांखे छा करिणो आहे? जेकी प्रभु तन ॾिनो आहे, धन ॾिनो आहे, असां कंहिंजो उपयोग कीअं करिणो आहे? बसि असांखे चयूं तूं दृष्टि मटाए। जेको डाकू आयो ज़रूरु न आहे तुंहिंजे लाइ हुजे, उहो जंहिंजे लाइ बणियो आहे उनजे लाइ बणिबो ई। उनखे परमात्मा ठाहियो आहे, इहो अॻ में वेद में लफ़्ज़ लिखियलु आहे। इहे दैतनि जा हिकिड़ियूं जिन्स आहिनि। परमात्मा दैत देवताऊं ॿई ठाहिया, त देवताऊं बि केतिरनि केतिरनि सुभाणे जा नमूननि वारा हो, सुठा सुठा माण्हू आहिनि पंहिंजे पंहिंजे गुणनि सां। तीअं दैत बि अनेक अनेक क़िस्मनि सां, पंहिंजे अवगुणनि सां, पंहिंजे रूप सां आहिनि। उहे तुंहिंजे चाहिण सां ख़तमु न थींदा। श्री राम। तूं पंहिंजी शक्ति पैदा कर, तूं पंहिंजो कमु कर। हरे राम राम राम। कर कर देखे अपनी वॾाई, उहो ठाहे ठाहे पंहिंजी वॾाई ॾिसी रहियो आहे, लीला ॾिसी रहियो आहे। नानक सभ में रहिया समाई। परमात्मा सभिनी में समाये रहियो आहे, सभिनी में समाये रहियो आहे, सभिनी में समाये रहियो आहे। श्री राम। बसि प्रभु को इहा दृष्टि घुरो है मुंहिंजा साईं। बसि तूं पंहिंजो दर्शन पसाए, मां सभ में तोखे ॾिसां, पंहिंजो जीवन सफल बणायां। सुखमनी सुखमृत प्रभु नाम, ओ सुखमनी सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम, ओ भगत जना के मन विश्राम। सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। सुखमनी सुखम। श्री राम।